जी लतीफ़। पराॾो सो सॾु वर वाई जो जेलही हुआ अॻिमें गॾु ॿुधण में ॿ थिया। 10 अगस्त जी तारीख़ रेडियो वॉइस ऑफ सिंध जे नशरात जे हवाले सां अहम जाइ बालारे थी। इन तारीख़ ते सिंध जे बहबूदी, सिंधियुनि जे हक़नि, सिंध लाइ क़ुर्बानी ॾींदड़ सपूतनि, धाड़ेलनि जे आज़ार, अगवा जे वारदातुनि, नाबालिग अक़लियती तबिके जे मासूम नियाणियुनि जे जबरन मज़हब बदिलाइणु, कारोकारी ऐं ॿियनि अहंजनि लाइ वक़्तु ब वक़्तु रेडियो वॉइस ऑफ सिंध आवाज़ पे उथारियो आहे। नशरात ज़रिए पंहिंजी इख़लाक़ी फ़र्ज़ अदा पे कयो आहे। इल्मु अदब जे वाधारे लाइ यादगार प्रोग्रामनि जो सिलसिलो जारी रखियो। 10 अगस्त जी तारीख़ नशरात जे हवाले सां अहम जाइ वालारे थी जो इन ॾियारे यानी 10 अगस्त ते मानवारे इमदाद ओढे साहिब जी सालगिरह बि आहे। मां वीना श्रृंगी भारत जी राजधानी दिल्लीअ मां अवं सां हवाउनि जे दोष ते मुखातिब थींदे सिंध हिंद विलायत जे सिंधियत प्रेमियुनि खे मुबारकूं पेश कंदे रेडियो वॉइस ऑफ सिंध जे समूरे स्टाफ सिंध जे ख़ुशहाली लाइ जाखोड़ींदड़ मानवारे इमदाद ओढे खे संदनि सालगिरह जे मौक़े ते मुबारकूं पेश कंदे धड़ीअ दर दुआ घुरां थी त सुठी सिहत माणिन ऐं पंहिंजे पूरे ज़रिए मंज़िल ऐं मक़सदु माणिन। रोहल फ़क़ीर फरमायो आहे, जिन खे इश्क़ अंदर में तिन खे उञ न बुख। रेडियो वॉइस ऑफ सिंध तरफ़ां नशरात ज़रिए सिंध जे मसइलनि लाइ वक़्तु ब वक़्तु आवाज़ु उथारियो वियो आहे। पोइ चाहे पाणी जो मसइलो हुजे या हिंदू नाबालिग नियाणियुनि जे जबरी मज़हब बदिलाइणु या वरी सिंध जे सपूतनि जी क़ुर्बानियुनि ऐं मादिरी वतन ऐं इंसानी हक़नि जी ॻाल्हि हुजे, जंहिंजो सबूत सिंध नेशनल वॉइस ऑफ सिंध वेब टीवी ऐं लाइव रेडियो तरफ़ां 13 सालगिरह मल्हाइण जे प्रोग्राम में असांखे नज़र ईंदो। सिंध नेशनल वॉइस ऑफ सिंध लंडन वेब टीवी एंड लाइव रेडियो जी 13 सालगिरह जे मौक़े ते जीजल सिंध लाइ अक़ीदत पेश कंदे वीर सपूतनि खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ लंडन में तारीख़ी प्रोग्राम मुनक़िद करे पंहिंजो इख़लाक़ी फ़र्ज़ अदा कयो वियो आहे। सनीअ सुई सुबियो मुंहुं मारुनि सी साह, पखनि जी प्रीत माड़ियुनि सी न मटिया। हिन साल बि 13 सालगिरह जो ॾिहाड़ो जोश ऐं ख़रोश सां मल्हायो पियो वञे। इन मौक़े ते सिंध जे वीर सपूतनि खे यादि कंदे जीजल सिंध जे तरक़ी ऐं बहबूदीअ लाइ सदा बुलंद कंदे रेडियो वॉइस ऑफ सिंध ऐं वेब टीवी तरफ़ां तारीख़ी प्रोग्राम मुनक़िद कया विया आहिनि। मानवारे इमदाद ओढे साहिब करे रेडियो वॉइस ऑफ सिंध जी नशरात सां मुंहिंजो बि नींहं जो नातो जुड़ी वियो। नशरात जे खेत्र सां जुड़ियल हुअण करे मां रेडियो वॉइस ऑफ सिंध जी नशरात बाक़ाइदे ॿुधंदी रहंदी आहियां। मुख़्तलिफ़ प्रोग्राम हवाउनि जे दोष ते परवाज़ कंदे मुंहिंजे दिलि ते दस्तक ॾींदा रहिया आहिनि। मूंखे यकीन आहे अव्हां जो बि रेडियो वॉइस ऑफ सिंध सां नींहं जो नातो जुड़ी वियो हूंदो। किन प्रोग्रामनि जो मां ज़िक्र कंदे सिलसिले खे अॻिते वधाईंदसि। पोइ चाहे सिंध जे पाणी जो मसइलो या इंसानी हक़नि जो कारेकारी, अगवा जो मसइलो, नाबालिग नियाणियुनि जो मज़हब बदिलाइणु ऐं इल्मु अदब सां वाबस्ता प्रोग्राम संदनि जज़्बे खे सलाम आहे। इमदाद ओढे साहिब पंहिंजे ऑटोग्राफी जल मशाल जल जे अर्पणा में हू फरमाइनि था त सिंध जे इन्हनि सपूतनि खे अर्पिया थो जिन धरती माउ जी सींद संवारण लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, क़ैद काटिया, रियासती जबर सालनि जा साल बर्दाश्त कया, पोइ बि साबित क़दम रहिया। इमदाद ओढो अर्पणा।
रेडियो वॉइस ऑफ सिंध जे प्रोग्रामनि सां मां जुड़ियल रही आहियां। नशरात जे मुख़्तलिफ़ प्रोग्राम आम ऐं ख़ासि जो ध्यानु छिकाइनि था। इल्मी अदबी प्रोग्राम या वरी ॿियनि अंजनि सूरनि ऐं नाइंसाफ़ियुनि जी ॻाल्हि हुजे, ईमानदाराना इज़हार रिपोर्टूं ॿुधण ऐं ॾिसण वटां असांखे मिलंदियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध अवाम जो आवाज़ बणिजी पंहिंजो इख़लाक़ी फ़र्ज़ु अदा करे रहियो आहे। ख़बरुनि जी दुनिया, सोच वीचार, इल्मी अदबी प्रोग्राम, पोस्ट कन्वर्सेशन, ऑनर किलिंग, बर्सनिंग लॉ एंड ऑर्डर सिचुएशन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे पैट्रन मानवार इमदाद ओढे खे संदन सालगिरह जे मौक़े ते मुबारकूं पेश कंदे मां वीना श्रृंगी अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। कंवर पाड़ूं पातार में भंवर भरे आकाश, ॿिन्ही संधी ॻाल्हिड़ी रज़ा कांधी रास, तंहिं इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेड़िया, मोकिलाणी नाहे साथ सलामत।